केर वेंदो कुर्सी ते प्रोग्राम में हैदर कादरी अवां खे भली कार चवे थो। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कयां थो बिल्कुलु ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो ऐं हर हफ़्ते जीअं अॼु बि असां वटि हिकु बहितरीनु महिमान आहे, बहितरीनु शख़्सियत जी मालिका। जॾहिं बि असां को तसवुरु कंदा आहियूं, यानी कि जेकॾहिं असां का अहिड़ी ॻाल्हि जेका असां न ॾिठी हुजे, जन्नत जो कॉन्सेप्ट या दुनिया जी का अहिड़ी ॻाल्हि, अहिड़ी लोकेशन जिते असां न पहुता हूंदा आहियूं, पोइ असां तसवुरु कंदा आहियूं, इमेज कंदा आहियूं। पर के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, उन तसवुर खे हिकु सूरत, हिकु शक्ल ॾींदा आहिनि। ईअं ई हिकु फाइन आर्टिस्ट, हिकु विजुअल आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु आहे। मां दावत ॾींदुसि हिन वक़्तु बाख पीरज़ादो। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक ठाक बिल्कुल। उम्मीद कयां थो तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। पहिरियां ही ट्रैक कुर्सियूं ॾिसो ऐं सभ खां पहिरियां मां चाहींदुसि त वज़ीर आज़म जी कुर्सी, उनखां पोइ मर्द जी कुर्सी ऐं उनखां पोइ बाख पीरज़ादो जी पंहिंजी ज़ाती जेका कुर्सी आहे उहा आहे। त मां हिकिड़ो सुवालु तव्हां बीठे बीठे तव्हां खां पुछंदुसि त कहिड़ी अहिड़ी कुर्सी आहे जंहिं ते हिन वक़्तु तो बाख चाहे थी त हीअ वधीक बेस्ट आहे? कुर्सियूं त सभई तमामु अट्रैक्टिव आहिनि। पंहिंजी सुञाणप त माण्हूअ जी हिकिड़ी ज़ाती सुञाणप थी सघे, पर नंबर वाइज़ शुरू करे था वठूं। वज़ीर आज़म खां स्टार्ट करे वज़ीर आज़म खां स्टार्ट कंदासीं। ठीकु आहे। ऐं सीट बाख पीरज़ादो चओ त वज़ीर आज़म जी कुर्सी खां शुरूआति था कयूं, छो त असां तरतीब बि ईअं रखी आहे। फर्स्ट वज़ीर आज़म, उनखां पोइ मर्द, उनखां पोइ बाख पीरज़ादो पाण। बाख पीरज़ादो जे हवाले सां अॼु असां गुफ़्तगू कंदासीं त बाख पीरज़ादो जी जेका लाइफ आहे उहा कीअं आहे, उनजा फैमिली मेंबर्स में केरु केरु आहिनि, कंहिंखे वधीक अहमियत ॾींदी आहे, कहिड़े टाइम में छा कंदी आहे, इन बाबति बि असां गुफ़्तगू कंदासीं। तमामु सुठी आर्टिस्ट आहे। फाइन आर्ट जे हवाले सां तव्हांखे ख़बर हुजे त कहिड़ो हिकिड़ो ॾुखियो कमु हूंदो आहे, सो उन हवाले सां बि असां हिननि खां गुफ़्तगू कंदासीं। पर हिन वक़्तु वज़ीर आज़म जी कुर्सी ते बाख पीरज़ादो वेठी आहे। जेकॾहिं तव्हां वज़ीर आज़म हुजो हा, त सभ खां पहिरियां अहिड़ो कहिड़ो सियासी कमु कयो हा जंहिंसां पूरी क़ौम जेका आहे उहा हिकु थी वञे? यानी कि हिन वक़्तु विरहायल आहे, मुख़्तलिफ़ लिसानियत में विरहायल आहे, मज़हब में विरहायल आहे, पर पूरी जेका क़ौम आहे उहा हिकिड़े पेज ते न आहे। काफ़ी टाइम खां इहा हिकिड़ी तकलीफ़ बि आहे। त तव्हां अहिड़ो कहिड़ो सियासी कमु कयो आहे जंहिंसां सभु हिकु पेज ते अची वञनि? मूंखे पर्सनली जेको मां सभिनि खां घणो रिलेट कंदी आहियां त असांजे मुल्क में जेके महांगाई थी थिए ऐं जंहिंमें हिकिड़ो टैक्सिस रखा वञनि था, माण्हूअ जे डॉलर जी क़ीमत वधे थी त पोइ महांगाई थी पई थिए। पोइ जेको असांजो ग़रीब गुरबो जेका क़ौम आहे, जेका अफोर्ड नथी सही करे सघे, सभिनि मां घणो उहा मुतासिर थिए थी। जेके फाइनेंशियली स्टेबल माण्हू आहिनि, जेके पढ़ियल लिखियल आहिनि, सुठियुनि पोस्टुनि ते आहिनि, उहे वरी बि मुंहुं ॾेई था वञनि, पंहिंजनि ॿारनि खे सुठी तालीम ॾेई था सघनि, सुठे स्कूल में पढ़ाए था सघनि। त मां ज़रूरु हिन टॉपिक ते कुझु करणु चाहींदसि त कीअं न कीअं करे थोरी महांगाई घटि थी सघे, त हर को माण्हू पंहिंजी माशी ज़िंदगी ऐं माशी सूरत हालनि खे थोरो सुठे तरीक़े सां स्टेबल करे सघे, उनखे सुठो पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे ख़ानदान खे हलाए सघे, पंहिंजनि ॿारनि खे सुठी तालीम ॾेई सघे। ऐं प्राइमरी ताईं जेका मेट्रिकुलर लेवल ताईं तालीम आहे उहा मां फ्री करे छॾी। सवाल मुंहिंजे ख़्याल में जेको हुयो उहो हुयो त पूरी क़ौम खे हिकिड़े पेज ते बीहारणु, उहो अञा थोरो माना हेॾे होॾे थी वियो आहे। वज़ीर आज़म हुजो हा त बजट कीअं विरहायो हा? छो त ज़्यादातर असां वटि ईअं थिए पियो त जेका काफ़ी ज़रूरत आहे, सूबाए सिंध खे ज़रूरत आहे ऐं बलोचिस्तान खे तमामु वॾी बजट जी ज़रूरत आहे। ऐं हिन वक़्तु बजट बलोचिस्तान जे लाइ घटि में घटि न जे बराबरि बलोचिस्तान जे लाइ आहे, ऐं सूबाए सिंध खे जेका बजट आहे उहा पंजाब खां बि अधु आहे। त तव्हां जेकॾहिं वज़ीर आज़म हुजो हा त बजट सां इंसाफ़ कीअं कयो आहे? अगरि इक्वलिटीअ ते रखो वञिजे त हर सूबे खे इक्वली बजट विरहाइजे, आदमशुमारी जी बुनियाद ते, हा, उन ते बि करे सघिजे थो। पर घणो अहम ॻाल्हि इहा हूंदी आहे त जंहिंखे जेतिरी ज़रूरत आहे, कुझु सूबनि खे, कुझु इलाइक़नि खे वधीक ज़रूरत आहे, त मुंहिंजे ख़्याल में अगरि अफोर्ड थी थो सघे, ईअं पॉसिबल आहे त कुझु सूबा ऑलरेडी स्टेबल आहिनि त उन्हनि खे मां घटि ॾेई, जेके घणा ज़रूरतमंद आहिनि उन्हनि खे घणो ॾियणु। आदमशुमारी सिंध जी जेका असुलु आहे, जेका एक्चुअल सिंध में आदमशुमारी आहे, उनजी जेका ॻणप आहे, काफ़ी माण्हुनि जो चवणु आहे त उहा ॻणप सही न आहे। मतिलबु जेतिरी असांजी आबादी आहे ओतिरो असांखे सही ॻणियो नथो वञे। तव्हां जेकॾहिं वज़ीर आज़म हुजो हा त छा इहा ॻणप वराए करायो आहे? जी बिल्कुलु करायो। ऐं हिन वक़्तु तव्हांखे छा थो लॻे जेका असांजी आदमशुमारी आहे
उहा सही ॻणियल आहे या ग़लति ॻणियल आहे? असल में इहा त चेंज थींदी थी रहे न, त अगरि सही बि आहे त बि मां जॾहिं चाहियां त मां वरी ॿीहर वराए बि ॻणायां। वराए बि ॻणायो आहे। कहिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको तव्हां सम्झो पिया त तव्हां वज़ीर आज़म हुजो आहे त उहो चीफ मिनिस्टर हुजे सिंध जो, मतिलबु तव्हांजी नज़र में को अहिड़ो माण्हू जेको तव्हां सम्झो था त हीउ सही तरीक़े सां पूरे सिंध खे चीफ बि करे सघे हा ऐं उनखे सही तरीक़े सां लाइन ते वठी हले हा? असांजे आर्ट में हिकिड़ी असांजी टीचर हूंदी, उहा तमामु असांजी सुठी, असांखे हुन खां सिखियो काफ़ी। जी जी, काफ़ी एडमिनिस्ट्रेटर लेवल ते बि हूंदी हुई ऐं हुन असांखे तमामु घणो गाइड कयो हिकिड़े सीनियर आर्टिस्ट तौर बि ऐं यंग आर्टिस्ट खे बि हुन। त मां सम्झां थी जहिड़ो उन हर कंहिंखे पंहिंजो इक्वल करे जजमेंटल खां सिवा थी करे हुन सही वराया न, त मां पंहिंजो चीफ हुनखे कंदसि। असांजी मैम आहे मैम महरीन ज़ुबैरी। महरीन ज़ुबैरी। महरीन ज़ुबैरी साहिबा, मां तव्हांखे न पियो सुञाणा। अॼु उहा तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे, मिनिएचर आर्टिस्ट आहे ऐं टीचर बि रही चुकी आहे। अॼु असां बाख जे थ्रू अव्हांखे बाख जे केराफ़ जो तव्हांजो इंट्रोडक्शन थियो आहे ऐं तव्हांजे लाइ इहो काफ़ी एज़ाज़ आहे त जेकॾहिं बाख वज़ीर आज़म हुजे हा त तव्हां सिंध जा चीफ मिनिस्टर ॾाढो ज़बरदस्त। तबक़ाती तालीम आहे असांजी सिंध में, पर पूरे पाकिस्तान में। जेको अमीर आहे उहो वॾनि स्कूलनि में पढ़े थो, अफोर्ड बि करे थो वञे, ऐं जेको ग़रीब आहे उहो गुरबत में ई रहंदो वञे थो ऐं सरकारी स्कूलनि में पढ़े थो। पोइ सरकारी स्कूल्स में उहा तालीम, उहा उन लेवल जो जेको स्टैंडर्ड आहे उहो कोन्हे को। इन सां हिकिड़ो सभ खां वॾो जेको नुक़सानु उहो इहो थो थिए जो हिकिड़ो तबिको आहे जेको अलॻि नौकरियुनि में बि पोइ हलंदो थो वञे, तालीम में बि अॻिते हलंदो थो वञे, ऐं हिकिड़ो जेको अक्सरियत में तबिको आहे ग़रीब, उहो तालीम में बि पोइते थींदो थो वञे ऐं नौकरियुनि में बि उहो नथो अची सघे। नई दुनिया जे कंहिं ॿिए, छो त तालीम सां रुॻो सरकारी नौकरी न आहे, तालीम सां तमामु वॾा वॾा बिज़नेस बि आहिनि। सो तालीम सां असांजा नौजवान काफ़ी कुझु प्राइवेटली बि कमु करे सघनि था। त इन हवाले सां तव्हां छा कयो आहे जेकॾहिं तव्हां वज़ीर आज़म हुजो हा? तालीम जो जेको बि सिस्टम आहे, मां सम्झां थी सिर्फ़ु तालीम ई न, दुनिया जे कंहिं बि तालीम जो सवालु आहे, उहो डिपेंड कंदो आहे हुनजे एडमिनिस्ट्रेशन लेवल ते जेके माण्हू आहिनि न उन ते थो उहो मयार ते। जीअं चइबो आहे कंहिं बि बिल्डिंग जी हुन ते पिलर मज़बूत हूंदा त उहा बिल्डिंग बि सुठी रहंदी, क़ाइमु रहंदी पंहिंजी जॻह ते। त जेके बि तालीम जा जेके मुंहिंजे अंडर हूंदा मिनिस्टर्स जेके उन शइ खे हैंडल कंदा, मां चवंदसि त अॻु में त तालीम जे सवाल खे जेको तबक़ाती सवाल मूं पुछियो आहे त तबिको ठहियलु आहे हिकिड़ो, हे हिते पढ़ंदा, हे हिते पढ़ंदा, मतिलबु फ़र्क़ु आहे हिकिड़ो। अच्छा, हिकिड़ो फ़र्क़ु आहे। जी जी। त तव्हांजे लाइ बिरयानी ईंदी ऐं हिन जे लाइ जेको आहे सो हे वाङण खाईंदो, तव्हां मिनरल वाटर पीअंदव ऐं हे जेको आहे सो इहो डिफरेंशिएट था तव्हां फ़र्क़ु आहे, तबिको ठहियलु आहे त हिन जे लाइ हीअ स्पेशलिटी आहे, हिन जे लाइ हीअ आहे। मतिलबु ईअं सम्झो खणी तव्हांखे आसान लफ़्ज़नि में चवां त उहो हिकिड़ो ॾाढो वीडियो बि हिकिड़ो वायरल थियल आहे अॼुकल्ह त हमारा कुत्ता कुत्ता और तुम्हारा कुत्ता टोमी। अच्छा, इनखे तव्हां कीअं फेस कयो आहे? जी बिल्कुलु, इहो फ़र्क़ु न हुजणु घुरिजे। मां त सभिनी खे इक्वली करे छॾियां हा त जेको मयार जेको आहे तालीम जी जेको स्टैंडर्ड आहे उहो हर कंहिंजे लाइ सेम सभु सेम हुजे, सभिनी खे तव्हां बराबरि कयो। बिल्कुलु ठीकु आहे। धरना बि लॻंदा आहिनि वज़ीर आज़म या हुकूमतुनि जे ख़िलाफ़ु, तमामु वॾे पैमाने ते धरना लॻंदा आहिनि ऐं धरना उन वक़्तु लॻंदा आहिनि जॾहिं ॾिसंदा आहिनि माण्हू त असांजी हीअ जेको अक्सरियत सां नाजाइज़ी थी रही आहे, पोइ हीअ असांखे हक़ खपनि। पोइ इन हवाले सां वज़ीर आज़म जी हुकूमत में उन्हनि जे ख़िलाफ़ु धरना लॻंदा आहिनि। तव्हांजे लाइ जेकॾहिं धरना लॻनि हा, बाख पीरज़ादो वज़ीर आज़म हुजे हा ऐं तव्हांजे ख़िलाफ़ु कोई धरणो हणे हा त तव्हां बाख ही असांजा हुक़ूक़ मारियो था, ही असांजा हक़ असांखे नथा ॾियो, त उन वक़्तु बाख पीरज़ादो उन्हनि धरणनि खे कीअं फेस करे हा? करणु ॾे हा या शेलिंग कराए हा या उन्हनि खे टॉर्चर कराए हा या उन्हनि खे जेलनि में बंदि कराए हा, छा करे? न, मां टॉर्चर त न करायां हा बिल्कुलु बि। मां उन्हनि जो जेको कमेटी जो जेके मेन हूंदा, मां उन सां नेगोशिएट करणु पसंदि कंदसि त वजह छा आहे, तव्हां छो था धरणो हणो, ऐं उहे तव्हांखे नेगोशिएशन खां पोइ उहे तव्हांखे ॿुधाइनि त ही असांजा मुतालबा आहिनि, पोइ तव्हां उनजा त मां अगरि उन्हनि जा फेयर मुतालबा हूंदा, अगरि वाक़ई में हूंदा, छो जो इहो पॉसिबल आहे त छो त वज़ीर आज़म हूंदो आहे त उनखे हर शइ जी उहा में बि ख़बर न हुजे, उन घटि
घटि लेवल जा माण्हू पाण में हिते अक्सर तव्हांखे ख़बर आहे रिश्वतखोरी बि घणी थींदी आहे त मे बी पॉसिबल आहे त मूंखे ख़बर न हुजे पर मुंहिंजो कंहिं इलाइक़े जो को वज़ीर रिश्वत वठंदो हुजे कहिड़ी ख़बर त मां उनखे इन्वेस्टिगेट कराईंदसि ज़रूरु। हर क़ौम जी सुञाणप उनजे कल्चर मां कई वेंदी आहे त हीउ हिननि जो कल्चर आहे, हुननि जे कल्चर में छा छा थींदो आहे, कीअं कीअं रहंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं वज़ीर आज़म हुजो त कल्चर मिनिस्टर कंहिंखे कयो? कल्चर मिनिस्टर मुंहिंजे हिकिड़ो तमामु सुठी दोस्त आहे, उहा बि आर्टिस्ट आहे। माना सभु उहिदा छोकिरियुनि खे ॾिजो, औरतुनि खे ॾिजो, मर्दनि खे न ॾिजो? न मर्द बि तमामु हिकिड़ा सुठा सपोर्टिव आहिनि पर हाणे औरतुनि में मां जेको पेशेंट ॾिसां थी अॼुकल्ह उहो मर्दनि में मूंखे घटि नज़र अचे थो त इन में मां कुझु नथी करे सघां। तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस मुताबिक़ था? जी मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे, तमामु सेलिब्रिटी आहे अॼुकल्ह त, ऐं तमामु सुठी आर्टिस्ट आहे, सहरशाह रिज़वी। मां उनखे कल्चर डिपार्टमेंट जो मिनिस्टर कंदसि। कल्चर डिपार्टमेंट जो मिनिस्टर सहरशाह रिज़वी, मुबारक हुजे तव्हांखे इहा मिनिस्ट्री त तव्हां कल्चर जी ॾेई छॾी सहरशाह रिज़वी खे। जी। ऐं चीफ मिनिस्टर बि तव्हां पंहिंजी हिकिड़ी कुलीग हुई करे छॾी। कानून जो वज़ीर कंहिंखे? कानून अहिड़ो को माण्हू हुजे जेको हसास बिल्कुलु बि न हुजे। तव्हां वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेठा आहियो, तव्हांखे इहो नथो जुगाए त अहिड़ो को माण्हू हुजे? जी माण्हू अहिड़ो हूंदो कानून खे जेको हसास न हुजे। आर्टिस्ट सभु हसास हूंदा आहिनि, हाणे मसइलो सारो इहो आहे हसास माण्हू कानून जी कुर्सीअ ते नथो वेही सघे, अहिड़ियूं शयुनि खे वायलेंस खे फेस नथो करे सघे। केरु आहे जेको कानून जो सख़्तु हुजे ऐं कानून खे? मां पंहिंजे हस्बैंड खे करे छॾींदसि। सभु पंहिंजे घर में विराए उहिदा माशाअल्लाह। अमर पीरज़ादा शाइर नेपोटिज़म, माना वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेही तव्हां नेपोटिज़म था कयो। न मां जे माण्हू खे सुञाणा थी छो त हिकिड़ो तमामु इम्पोर्टेंट पोस्टूं आहिनि न। मां ईअं हर कंहिंखे हस्बैंड में कहिड़ी क्वालिटीज़ आहिनि, स्पेशलिटीज़ छा आहिनि हुन में? उहो मैनेजमेंट करे सघे थो, उहो मां सम्झां थी त मैनिपुलेट घटि थींदो आहे। जेका शइ आहे हुनखे विजुअल हुनजो क्लियर हूंदो आहे त अक्सर माण्हू मैनिपुलेट करे वेंदा आहिनि। वो पॉलिटिक्स नशरियात जो मिनिस्टर कंहिंखे कयो? जल्दी जल्दी जवाब। कानून ते अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे वक़्तु ब्रेक जो आहे। नशरियात जो मिनिस्टर कंहिंखे कयो? सवाल अञा आहिनि। उहो बि मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, क्यूरेटर आहे, आर्ट क्यूरेटर आहे, जमाल आशिक़, फोटोग्राफर बि आहे। मां सम्झां थी उहो करे उहो बेस्ट हुजे। जी ठीकु आहे। नौकरियुनि लाइ तव्हां कहिड़ो क़दम खणो आहे? छो त काफ़ी टाइम खां बेरोज़गारी आहे ऐं नौकरियूं तमामु लाज़मी हूंदियूं आहिनि, ज़रूरु हूंदियूं आहिनि। नौकरियुनि खे बि हिकिड़ी बेसिक मां एम्प्लॉयमेंट कयां हा त जेके बि बेरोज़गार आहिनि घटि में घटि उहे उन्हनि खे मां किथे न किथे अपॉइंट करे छॾां हिकिड़ी बेसिक सैलरी सां गॾु। ऐं इहे सभु कम जेकॾहिं तव्हां खां कोई अञा मथे हुजे हा हिकिड़ी ताक़त, उहो न करणु ॾे हा, तव्हां जेके बि कम आहिनि तव्हां न कयो, तव्हां बसि चुप करे वियो, त पोइ उन तव्हां छा कयो? न चुप करे त नथी वेही सघां मां। छा कयो? कुझु न कुझु कयां, थोरो धरणो ई हणी वठां भला हुनजो। पाण ई वज़ीर आज़म धरणो हणे हा यानी आसान तरीक़ो नौकरी छॾे वञो। हिन वक़्तु ब्रेक जो वक़्तु आहे। ब्रेक खां पोइ असां बाख पीरज़ादो खे मर्द जी कुर्सी ते विहारींदासीं। काॾे बि वञिजो, मूंसां गॾु रहिजो। वेलकम बैक। केरु वेंदो कुर्सी ते जो बाख पीरज़ादो वेठी आहे कुर्सी ते, ऐं हिन वक़्तु मर्द जी कुर्सी ते असां दावत ॾींदासीं बाख पीरज़ादो खे। प्लीज़। थैंक यू। बाख पीरज़ादो जेकॾहिं मर्द हुजे हा त हुनजो नालो छा हुजे हा? बाख पीरज़ादो ई हुजे हा। जो पहिरियों मर्द हूंदो जेको बाख हूंदो? हा पुछाइसि थी। वरी बि नालो हिकिड़ो थींदो आहे मर्दनि में, उहो कहिड़ो नालो हुजे हा जेको तव्हांखे सुठो लॻंदो हुजे त हीउ नालो ॾाढो सुठो आहे ऐं इहो हुजे हा मुंहिंजो नालो? नाला त सभु सुठा आहिनि पर मूंखे मुंहिंजे पुट जो नालो बि तमामु ख़ूबसूरत लॻंदो आहे, साज़। कहिड़ो कमु आहे जेको बाख पीरज़ादो खे लॻंदो आहे त हीउ कमु मर्दानगी वारो कमु आहे ऐं मां जेकॾहिं मर्द हुजां त इहो कमु ज़रूरु कयां? मां पंहिंजे घर जे औरतुनि खे ओॾी आज़ादी ॾियां त उहे कंहिं बि क़िस्म जो फ़ैसिलो पंहिंजे ज़ाती तौर ते, चाहे शादी जो फ़ैसिलो आहे या तालीम जो आहे या कंहिं फील्ड खे सिलेक्ट करे करण जो आहे, उहा आज़ादी मां पंहिंजे घर जी औरतुनि खे ॾियां। ॾियो आहे उन्हनि खे। मर्द जो मां तव्हां सम्झो था इहो मर्दानगी वारो कमु आहे? इहो मर्दानगी वारो कमु आहे जेको घटि मर्द कंदा आहिनि। इहो हौसले वारो कमु आहे। मर्द जो आहे त कहिड़ी फील्ड खे तरजीह ॾियो आहे?
कहिड़ी फील्ड में तव्हां वञो हा? मां त मुंहिंजी नेचर सेम ई रहिया मुंहिंजे ख्याल में। Artist अगरि ई मां मर्द हुजां त मां आर्टिस्ट ई वाह वाह वाह, हा मतिलबु इन्हनि जो फील्ड सां हेॾो प्यारु आहे, औरत आहिनि त बि इन कम में आहिनि, ऐं हीअ मर्द हुजनि हा त बि इन मां हिकिड़े सुवाल जे जवाब मां ज़ाहिर थिए थी ॻाल्हि, तव्हां पंहिंजे हिन फील्ड सां काफ़ी मोहबत कंदा आहियो। जी बिल्कुलु। मर्द हुजो आहे त तव्हां क्लीन शेव हुजो आहे या ॾाढी वाड़ी स्टाइलिश हुजे आहे? मां क्लीन शेव हुजां। क्लीन शेव हुजे। जी। लिबास कहिड़ो पहिरियों आहे? छा हुजे आहे लिबास तव्हांजो? टी शर्ट, जीन्स, शलवार कमीज़, कॉटन कपिड़ो पायो आहे, बोस्की पायो आहे, कुर्ता पायो आहे या जेके जीन्स में कैजुअल टी शर्ट जीन्स होते हैं न, उन में मां घणो कंफर्टेबल हूंदी आहियां। मां छो त औरत थी करे बि मुंहिंजो नॉर्मली घणो करे मुंहिंजो घर में जेको रिलैक्स वारो आउटफिट हूंदो आहे उहो ट्राउज़र शर्ट्स इन क़िस्म जा हूंदो आहे, त मां मर्द बि हुजां त मां अहिड़ी क़िस्म जी ड्रेसिंग कयां। पोइ त हाणे बि मर्द ई आहियो। चई सघो था तव्हां। इंसान सुठो हुजे न, मर्द हुजे या औरत हुजे। सही ॻाल्हि आहे। असल इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे। वेरी गुड वेरी गुड। कहिड़ी अहिड़ी औरत आहे हिते स्पेशली तव्हांजी भली फील्ड हुजे या मीडिया जी कहिड़ी बि फील्ड में जंहिंसां साज़ पीरज़ादो यानी कि तव्हां शादी करणु पसंदि कयो आहे, हिन औरत सां मां शादी कयां हा, जे मर्द हुजां हा त? अच्छा मां अगरि मर्द हुजां त ऑटोमेटिकली जेको मुंहिंजो हस्बैंड आहे उहा औरत हुजे। ऐं हुनजो नालो जॾहिं छा? दुनिया पाण ऐं हुनजो नालो छा हुजे हा? उहा बाख हुजे हा मतां। उहा बाख हुजे हा। थी थो सघे मां हुन सां शादी कयां। चइबो आहे न त हाणे मुंहिंजे सवाल में मूंखे सवाल जो जवाबु खपे, ठीकु आहे? तव्हां भली केॾो बि टेक्निकली जवाबु ॾियो मूंखे। तव्हांजो उहो जेको हस्बैंड आहे उहो बाख पीरज़ादो हुजे हा ऐं उहो तव्हांखे रिफ्यूज़ करे छॾे हा, उहो चए हा त सॉरी मां इंगेज्ड आहियां, मां हैदर कादरी सां इंगेज आहियां या कंहिंसां बि नालो खणी हा, ठीकु आहे? पोइ तव्हां ॿियो कंहिंसां शादी करणी हुजे हा, उहा कहिड़ी औरत हुजे हा जंहिंसां तव्हां शादी कयो आहे? साज़ पीरज़ादो शादी करे हा त हीअ प्रपोज़ल मोकिलियो आहे तव्हां? जेके मां सम्झां थी त मूंखे सम्झे हा उन सां मां शादी कयां। के ख्वाहिश ॾेखारियो, नालो ॿुधायो हुन। मुंहिंजी भेण आहे नेकी, मां हुन सां शादी करे छॾां। एज़ अ पर्सन तमामु अंडरस्टैंडिंग आहे न, मां मर्द हुजां त मे बी उहा मुंहिंजी भेण न हुजे हा। पोइ केॾा ॾुखिया माण्हू आहियो जो तव्हां मज़ाक में बि तव्हां सपोज़ में मतिलबु हिकिड़ो तसवराती हिकिड़ो मां तव्हांखां सुवाल थो पुछां त उन में बि कंहिं ॿिए जो नालो नथा खणो। औरत जी दुश्मन आहे, औरत ई औरत जी दुश्मन। न दुश्मन छो आहे, शादी त कयां थी न, अञा छा कयां? शादियूं घणियूं कयो आहे जेकॾहिं तव्हां मर्द हुजो? ऑनेस्टली सही जवाबु दिलि सां ॾिजो। हिकु ई कयां, हिकु बि मां सम्झां थी त अलाए मां कयां, छो जो मां जहिड़े क़िस्म जो ई औरत आहियां, अगरि मां सम्झां थी मां मर्द हुजां त मां शादी न कयो आहे। न बिल्कुलु बिल्कुलु जे कयो आहे त हिकिड़ी कयो आहे, जे कयां त हिकिड़ी उहा ई निभाए वञा, उहा ई वॾी ॻाल्हि आहे। इनडायरेक्ट तव्हां पंहिंजे मुड़ुस खे त नथा चओ? उनखे ख़बर आहे त तव्हां हिकिड़ी उनखे ख़बर आहे न, इनडायरेक्टली तव्हां पंहिंजे मुड़ुस खे इहो क्यू त नथा ॾियो त हिकिड़ी कजां बसि। हिकिड़ी कजां। शादी खां पोइ जेकॾहिं का औरत तव्हां ते फिदा थी वञे हा, मतिलबु साज़ पीरज़ादो हुजो आहे तव्हां ऐं तव्हां ते फिदा थी वञे हा ऐं तव्हांखे एतिरो फोर्स करे हा त मूंसां शादी कयो, जे तव्हां शादी नथा कयो त मां सुसाइड कंदुमि, पंहिंजे पाण खे मारे छॾींदुमि, त पोइ साज़ पीरज़ादो छा करे? शादी करे हा, उन ज़िंदगी बचाए हा, ॿी शादी कर? तव्हांजा जेके सवाल आहिनि ॾाढो माण्हू त वज़ीर आज़म वारा वरी बहितर सवाल आहे। मां पंहिंजी ज़ाल सां डिस्कस कयां, हुनखे चवां त तव्हां वञी मिलो, उन सां डिस्कस थोरो पाण में जेको तव्हांजी राय थी न मां उहा कंदसि। जे मुंहिंजी ज़ाल कन्विंस थी वञे त कर वञी हुन सां शादी त मां करे वञां, जे न थियां त पोइ हुन जा त उहा कन्विंस थी वञे या हूअ। अहिड़ो कहिड़ो शख़्स आहे हिन वक़्तु मर्द हज़रात में जेकॾहिं तव्हां मर्द हुजो आहे त उहो तव्हांजो बेस्ट फ्रेंड हुजे हा? मुंहिंजो हींअर बि जेको बेस्ट फ्रेंड आहे उहो ऑलरेडी हिकिड़ो मर्द आहे। मुंहिंजो यूनिवर्सिटी जो हिकिड़ो दोस्त आहे असांजो,
यूनिवर्सिटी खां वठी असांजी हाय हेलो आहे, काफ़ी अंडरस्टैंडिंग आहे। एज़ अ पर्सन मां सम्झां थी त जेके फ्रेंड्स हूंदा आहिनि उहे जिन्स ॾिसी नाहे तव्हां सिलेक्ट करे सघंदा। इवन तव्हां सिलेक्ट ई नथा करे सघो त हिन सां दोस्ती कजे या हिन सां न कजे। उहो वरी हिकिड़ी जेका तव्हांजी अंडरस्टैंडिंग थींदी आहे जंहिंसां बि थी वञे, जेको तव्हांखे बहितर सम्झे, जेको तव्हांखे सुठे तरीक़े सां गाइड करे, जेको तव्हां सम्झो था, जंहिंसां तव्हां पंहिंजो पाण रिलैक्स फील करे था सघो, उहो तव्हांजो दोस्त हूंदो आहे। पोइ फ़र्क़ु नथो पए त उहो मर्द आहे या औरत आहे। त केरु हुजे हा? उहो ई हुजे हा। नालो छा अथसि? अलीम ज़ाहिद ख़ान आहे, फोटोग्राफर आहे, तमामु मीडिया जो डायरेक्टर आहे। डायरेक्टर ऑफ जी जी बेस्ट फ्रेंड हुजे हा, जी जी तव्हां मर्द हुजो हा। जी जी पोइ उहो हिकिड़ो ई कयो आहे दोस्त मर्द हुजो आहे त? मुंहिंजा तमामु घणा फ्रेंड्स हलो उन खां अलावा ॿियो कहिड़ो दोस्त हुजे हा तव्हांजो? उन खां अलावा मर्द बि हुजो आहे, तव्हां साज़ हुजो आहे, साज़ पीरज़ादो। हलो जानी छा हाल आहे? ख़ुशि आहियो? हाणे मां वरी पोइ पंहिंजी फैमिली खे ई कंदमि, छो मूंखे जंहिं माण्हू खे तव्हां सुञाणो था, जेके तव्हांजी ब्रॉड माइंडेड माण्हू आहियो तव्हां, इन शइ खां न डिॼो त तव्हां कंहिंजो नालो ईअं खणंदो। ॾिसो तव्हां सवाल मां सवाल जी न हुई त तव्हां मर्द हुजो आहे। जी जी बिल्कुलु। मां ही सवाल साज़ पीरज़ादो खां थो पुछां, बाक़ पीरज़ादो खां नथो पुछां। न, पर जंहिं माण्हू खे मां सुञाणे ई नथी, जंहिं माण्हू खे साज़ सुञाणे ई नथो, उन सां दोस्ती कीअं? सेलिब्रिटीज़ में अचो, भली तव्हां उन सां मिलिया हुजो न हुजो, सियासतदाननि में तव्हां अचो, सेलिब्रिटीज़ में त पोइ हाणे आइडिया न आहे न, माण्हू सेलिब्रिटी में ख़ूबसूरत आहे, पर मूंखे कहिड़ी ख़बर त उहो एज़ अ फ्रेंड सुठो आहे की न। वेरी गुड, सुठो जवाबु ॾिनो तव्हां। हा तमामु। हाउ कैन यू सिलेक्ट अ सेलिब्रिटी एज़ अ फ्रेंड? जेकॾहिं तव्हां मर्द हुजो हा ऐं सिंध जा जेके इशूज़ आहिनि उहे कुझु वधंदा वञनि हा त सिंध जे हक़ में एहतजाज में अचो हा? न अचो हा। असांजो जेको सिंध सां रिलेटेड मां सम्झां थी त जेके एहतजाज था थियनि ऐं जंहिं क़िस्म जूं इहे सरगर्मियूं थियूं थियनि, इन में जेतिरी एनर्जी, जेतिरो पैसो, जेतिरो टाइम वेस्ट थो थिए, मां सम्झां थी अगरि उन ई शइ खे तव्हां पंहिंजी जेका अपील आहे, जंहिं वजह सां एहतजाज थिए थो, उहा अगरि सही कंसर्न पर्सन ताईं पहुचायो, उनखे सही तरीक़े सां पहुचायो त उहो मामिलो हल थी सघे थो। उहो जेको सही कंसर्न आहे उहो तव्हांजी ॻाल्हि न ॿुधे ऐं उहो ई दुश्मन हुजे तव्हांजो जेको सही कंसर्न आहे, त पोइ जेको उनजे मथां मतिलबु असां माना मलेरिया जी शिकायत मच्छरनि सां त नथा करे सघूं। असांखे मलेरिया थियो आहे। जी जी न, पर हूंदो न, जीअं अगरि कंहिं इलाइक़े जो को माण्हू आहे, को इंचार्ज पर्सन आहे, त वरी जे उहो न हूंदो त उनजो को फेलो आर्टिस्ट फेलो हूंदो जेको, या उनजी मथे पोस्ट ते को माण्हू हूंदो, वरी ओसि ताईं पहुचण जी कोशिशि कबी। मां सम्झां थी जेॾो पीसफुली जेॾो मामला हल थी सघनि था न, लड़ाई सां, झगड़े सां, रोड ते टायर साड़ण सां न थींदा आहिनि। मर्द हुजो आहे त औरतुनि जे हक़नि लाइ छा कयो हा? औरतुनि खे हक़ ॾियां। हक़ ॾियां त हाणे औरत थी करे नथा ॾेई सघो छा? ॾेई था सघूं, मर्द हुजां मां बि तॾहिं बि इहो ई कमु कयां। औरत त आयो, मर्द हुजो आहे त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी वारो जेको नारो आहे जी, त तव्हां इन नारे खे कीअं ॾिसो आहे? पॉजिटिव तरीक़े सां। जी बिल्कुलु। ऐं औरत आहे त बि पॉजिटिव तरीक़े सां। मर्द हुजो आहे त बि पॉजिटिव तरीक़े। ऐं तव्हांखे इहो नारो न ॾिनो वञे हा त पोइ रोडनि ते अचो हा? डिपेंड थो करे, औरत मां औरत थी करे मां अञा ताईं रोड ते न आई आहियां इन नारे सां। हींअर ताईं मां न आई आहियां। पर ज़ोर पइजी वञे हा, इन ॻाल्हि खे ख़तमु कयो वञे हा, पोइ रोडनि ते अचो हा? हा, मे बी अचां। पोइ सिंध जे इशूज़ ते न पिया अचो? न, सिंध जे इशूज़ जी ॻाल्हि मतिलबु इट डिपेंड्स के हिन में जॾहिं बि मेरा सेल्फिश आहे। इन में कॾहिं को कहिड़ो टायर साड़ियो वियो आहे, वेचारियूं औरतूं ईंदियूं आहिनि रोड ते, इंटरटेन कंदियूं आहिनि, कुझु ॻाल्हाए पंहिंजो ॻाल्हि करे हली वञनि। तमामु ज़बरदस्त ब्रेक जो वक़्तु आहे। बाक़ पीरज़ादो सां गॾु मौजूदु आहे। हिन वक़्तु वज़ीर आज़म जी कुर्सी ऐं मर्द जी कुर्सी खां पोइ बाक़ पीरज़ादो पंहिंजी कुर्सी ते वेंदी। बाक़ छा छा कंदी आहे, बाक़ जी लाइफ कीअं आहे, हिन बाबति डिस्कस कंदासीं। काॾे बि वञूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हिन वक़्तु असां
टी कुर्सी वारे मरहले में दाख़िल थी चुका आहियां। मां बाग खपीरज़ादो खे दावत ॾींदुसि त तव्हां वज़ीर आज़म हिकिड़ी ख़्याली कुर्सी हुई, मर्द बि हिकिड़ी ख़्याली कुर्सी हुई, छो त तव्हां पाण फाइन आर्ट जा आर्टिस्ट आहियो। इन जे हिन वक़्तु पंहिंजी कुर्सी ते तव्हां अचो त बाग खपीरज़ादो जेका रियल लाइफ में आहे उन हवाले सां अॼु असां डिस्कस कंदासीं। फैमिली मेंबर्स में केरु केरु आहिनि? फैमिली मेंबर्स में मुंहिंजा 4 भाउ भेण आहिनि। सभ खां वधीक कंहिंसां अटैच आहियो? मुंहिंजी भेण आहे, उन सां घणो मां अटैच आहियां। ॿियो नंबर आहे हीर नालो अथसि। हीर नालो? छो त उहा मूंखां डायरेक्ट पोइ ई आई। असां ॿई हुआसीं अॻु में, सभिनि मां वॾी मां आहियां, वरी मूंखां पोइ हिकु साल 2 सालनि जे गैप खां पोइ। त असांजी जेका पंहिंजी कम्युनिकेशन आहे नंढे हूंदे खां वठी अटैचमेंट आहे असांजो। शादी खां अॻु में मुंहिंजो हुनजो रूम बि सेम रहियो हुयो, त असां गॾु ई रहियासीं। पोइ वरी ॿिया नंढा भाउ भेण पोइ थिया, त नंढनि भाउ भेण खे त हुअं बि लिफ्ट न हूंदी आहे। पोइ इन करे असांजी पाण में घणी वधीक मुख़्तलिफ़ तव्हां कमु कंदा आहियो, पर उन्हनि सभिनि में तव्हांजी जेका स्पेशलिटी आहे छा आहे? स्पेशलाइज़ेशन खणी चऊं कहिड़े कम में? स्पेशलाइज़ेशन आर्टिस्ट आहे। उन खां मुंहिंजी पंहिंजी सुञाण मां इहो ई सम्झंदी आहियां त जेको विजुअल उन खां आर्टिस्ट अलावा तव्हांजी ॿियूं कहिड़ी मसरूफ़ियात आहिनि? उन खां अलावा आउं मेकअप आर्टिस्ट बि आहियां। क्रिएटिव मेकअप आर्टिस्ट में बि मुंहिंजो काफ़ी शौक़ु रहियो आहे। त मां ट्यूटोरियल्स बि ॾींदी आहियां ऑनलाइन फेसबुक ते। जेके फीमेल जूं ग्रुप वग़ैरह फेसबुक ते ग्रुप्स थींदा आहिनि, उन ते बि मुंहिंजो थींदो आहे ऑनलाइन अचे त मेकअप ट्यूटोरियल्स ॾियूं। त मुंहिंजो मेकअप में बि आहे काफ़ी हिकिड़ो इंट्रस्ट बि रहियो आहे, ऐं मुंहिंजो एज़ अ प्रोफेशनली बि ऐं कमु बि कंदी आहियां एज़ अ फ्रीलांस। उन खां अलावा एज़ अ ड्रेस डिज़ाइनर बि मां कमु कंदी आहियां। उहो बि मुंहिंजो ऑनलाइन फेसबुक ते ई पेज आहे। उन में असांजो जेके सिंधी बर्थ ऐं टुक जो कपिड़ा था थियनि, इन क़िस्म जे कम खे मां प्रमोट करण जे लाइ ठाहियो। ऐं असांजो पंहिंजो ॻोठु आहे बलड़ी जी ॻोठु आहे। उन में तमामु असांजूं जेके औरतूं आहिनि तमामु हुनरमंद आहिनि। उन्हनि जो जेको कमु आहे टुक करणु, बर्थ, सिलाई, असांजे सिंध में तव्हांखे ख़बर आहे त औरतूं तमामु टैलेंटेड आहिनि। त मां हितां पोइ कमु शुरू कयो ऐं अञा ताईं मां कंदी आहियां। मूंखे ऑडर्स मिलंदा आहिनि, पोइ ऑडर्स ते ऐं अक्सर मां पंहिंजूं डिज़ाइन पाण ट्रेस करे कपिड़े ते डिज़ाइन पाण ठाहे पोइ मां उन्हनि खे चवंदी आहियां त तव्हां एम्ब्रॉयडरी करे ॾियो। पोइ उहे उन डिज़ाइन खे मां डिजिटल मार्केटिंग ते सोशल मीडिया जे थ्रू पोइ ऑडर्स मिलंदा आहिनि, त पोइ वरी मां साॻियुनि मायुनि खे पंहिंजे ॻोठ जी मायुनि ते मोकिलींदी आहियां। पोइ इन सां ईअं हूंदो आहे त असांजे ॻोठ जे मायुनि खे काफ़ी सोर्स ऑफ इनकम बि उन्हनि खे मिली वई, सपोर्ट बि मिले थी, ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ी विंदुर बि थी पवे। मुख़्तलिफ़ कम कयो पिया ऐं आर्ट जे हवाले सां उन में बि तव्हांजी ॾाढी स्पेशलिटी आहे। त घर जा जेके कमकार आहिनि उहे केरु कंदो आहे? घर जा कमकार मां घटि कंदी आहियां, पोइ मेड वग़ैरह आहे उहे कंदी आहियां। कुकिंग पाण कंदा आहियो कॾहिं? न, कुकिंग बि कॾहिं कॾहिं कंदी आहियां। कॾहिं मूड ते छा सुठो पचाईंदा आहियो? मां इटालियन ऐं चाइनीज़ फूड तमामु सुठो मूंखे पसंदि बि आहे पर्सनली बि, ऐं मां उहो मां सम्झां थी त मां जॾहिं पचाईंदी आहियां त सुठो ठही वेंदो आहे। हस्बैंड तव्हांजो फरमाइश कंदो आहे तव्हांखे त जी कंदो आहे, फलाणी शइ पचाए ॾे, ठाहे ॾे? जी बिल्कुलु कंदो आहे। छा उहो वधीक फरमाइश? उनखे वरी पाकिस्तानी घणा कढ़ाई, वाइट कढ़ाई थी थिए इन क़िस्म जूं, पोइ मां उन जे लाइ ओड़ी शयूं ठाहींदी आहियां। ठाहींदा आहियो? जी। अच्छा, पंहिंजे हस्बैंड सां विढ़ंदा आहियो? हा, लड़ाई बि थींदी आहे, बिल्कुलु लड़ाई थींदी आहे। बिल्कुलु। सभ खां वधीक लड़ाई कहिड़ी ॻाल्हि ते थींदी आहे? जॾहिं कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि ते उहो इंसाफ़ न कंदो आहे, मुंहिंजी लड़ाई थींदी आहे। इंसाफ़ न कंदो आहे? न, जॾहिं बि अहिड़ी का ॻाल्हि थींदी आहे मां फील कंदी आहियां त इंसाफ़ नथो थिए। पोइ तव्हां इंसाफ़ बि न कंदो आहे, पोइ तव्हां वज़ीर आज़म सां मिनिस्ट्री ॾेई छॾियोसि। न उहो त ॿियनि सां इंसाफ़ कंदो आहे न, मूंसां न कंदो। ॿियनि सां इंसाफ़ कंदो आहे, तव्हां न कंदो? मूंसां बि कंदो आहे, पोइ घटि कंदो आहे, पर जॾहिं न कंदो आहे त पोइ वरी मां पंहिंजो इंसाफ़ पाण जस्टिस खे एज़ अ जस्टिस विन करे वठंदी आहियां। झेड़े में वधीक केतिरो टाइम झेड़ो हलंदो आहे? घणा ॾींहं? न, ॾींहं न। नाराज़गी केतिरी हलंदी आहे? न ॾींहं नथो चई सघिजे, कुझु 2 कलाक। 2 कलाक? 2-3 कलाक। उन खां पोइ केरु शुरूआति कंदो आहे सुलह जी? मुंहिंजो हस्बैंड ई कंदो। उहो ई कंदो आहे? सुलह कहिड़े तरीक़े सां कंदो आहे? उहो जेको मां चाहींदी आहियां न उहो मञे वेंदो आहे। मञे वेंदो आहे, मतिलबु उहो आज़ी मञींदो आहे त ठीकु आहे, ओके। पोइ सुलह थी वेंदी। गुनगुनाईंदा आहियो? जी गुनगुनाईंदी आहियां, पर तमामु बेसुरो। बेसुरो? असांखे यकीन कयो न हिन प्रोग्राम में खपंदा ई बेसुरा आहिनि, छो त मां चाहींदुसि थोरो उहो बेसुरा आहे पर थोरी थी वेंदी। मां त रिकमेंड न कंदसि, छो जो मुंहिंजो तमामु बेसुरो ॻाइणु हूंदो आहे लिटरली। ॿुधण था चाहियूं बेसुरा आहे पर। जिंदगी अपनी गुजर जाएगी आराम के
साथ जिंदगी अपनी गुजर जाएगी आराम के साथ। तव्हां सही हुयो, मां ग़लति हुयुसि। अब मेरा नाम भी न हाणे तव्हांखे ॿुधणो पवंदो। आए गा तेरे नाम के साथ। शाइरी सां लगाव आहे? जी जी, मूंखे ॿुधण में पढ़ण में सुठी लॻंदी आहे, पर मां कॾहिं कई न आहे। कई न आहे। कहिड़े शाइर खे वधीक पसंदि कंदा आहियो, उन्हनि जी शाइरी अट्रैक्ट तव्हांखे कंदी हुजे? मूंखे परवीन शाकिर जी तमामु वणंदी आहे। ऐं इन खां अलावा असांजे पंहिंजी फैमिली में बि शाइर तमामु सुठा। मुंहिंजे हस्बैंड जी शाइरी मूंखे तमामु वणंदी आहे। वणंदी आहे जी, मुंहिंजे पंहिंजे पीउ जी शाइरी आहे, उहा बि मूंखे ॾाढी वणंदी आहे। तव्हांजे वालिद साहब बि शाइरी जी, कंदा जी। हुया। पंहिंजे वालिद साहब जी शाइरी जो को शेर ॿुधायो। मूंखे यादि न हूंदो पोइ आहे। वणंदी कीअं आहे? ॿुधंदी आहियां त सुठी त हूंदी आहे न। तव्हांजे हस्बैंड जी शाइरी तव्हांखे का यादि आहे शेर? करे इश्क सुहिणियूं ऐं मेहार थी विया, हज़ारे ज़माने खां इनकार थी वियो। होए 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 होए। शाइर जो नालो? अमर पीरज़ादो। अमर पीरज़ादो। हिकिड़ी अटैचमेंट थींदी आहे, हिकिड़ी मोहबत थींदी आहे फैमिली मेंबर्स में। तव्हांजी मोहबत कंहिंसां आहे, कहिड़े फ़र्द सां आहे? तव्हांजे हस्बैंड खां वठी वेंदे तव्हांजे ॿारनि ताईं, तव्हांजी भाइरनि भेनरुनि ताईं। हीअं त सभिनी सां, इन में केरु त डिफरेंशिएट आई डोंट थिंक करे थो सघे। साज़ सां वधीक या फैमिली में तव्हांखे ॿार घणा आहिनि? 2 ॿार आहिनि। 2 ॿार। साज़ आहे, पुटु आहे 12 सालनि जो, ऐं संबारा धीउ आहे। धीउ आहे, संबारा। जी, ज़बरदस्त। संबारा वधीक पीउ सां अटैच हूंदी आहे या तव्हां सां? संबारा ॿिन्हिनि सां अटैच हूंदी आहे, पर जेको मुंहिंजो हस्बैंड आहे उहो संबारा सां वधीक अटैच वधीक हूंदो आहे। जी, उनखे पंहिंजी हिकिड़ो चयो वेंदो आहे त जेका धीउ आहे उहा पीउ सां जी जी उनजी वधीक मोहबत ऐं उनसत थींदी आहे जी ऐं पुट जी माउ सां थींदी आहे। जी, इहा ॻाल्हि में सदाकत आहे? इहा बि बिल्कुलु सच आहे। मुंहिंजे पुट खे मां चई सघां थी त उनखे मूंसां इश्क़ आहे। अच्छा, हा बिल्कुलु। छा एज आहे तव्हांजे पुट जी? 12 साल। 12 साल। ऐं संबारा जी? संबारा आहे 7 साल। 7 साल। पहिरीं औलाद तव्हांखे पुट थी। ख़्वाहिश कहिड़ी त तव्हांखे पहिरीं औलाद कहिड़ी थिए? दिली जेका न, मां लिटरली तव्हांखे ॿुधायां थी त मुंहिंजी अहिड़ो को सीन न हो त छोकिरो थिए या छोकिरी थिए। मुंहिंजो जेंडर में मुंहिंजो बिल्कुलु लीस्ट इंट्रस्ट हूंदो आहे। जीअं तव्हां अॻु में बि मूंसां एज़ अ फ्रेंड बि पुछो, मुंहिंजे लाइ मुंहिंजी नज़र में इम्पोर्टेंट ई न आहे त अॻिलो माण्हू मर्द आहे की न औरत आहे। अच्छा, त मतिलबु मां इहो सभिनि मां आख़िर में ॾिसंदी, आख़िर में बि न आहियां ॾिसंदी। मुंहिंजे लाइ इहा तमामु ई हिकिड़ी यूज़लेस ॻाल्हि आहे त तव्हां कंहिं बि टॉपिक में तव्हां मर्द ऐं औरत जो, मां चवंदी आहियां त इहो लफ़्ज़ ई अजायो आहे। इंसान हुजे एज़ अ ह्यूमन बीइंग, तव्हां ॾिसो अॻिले फ़र्द खे, पोइ ॾिसो त उहो हुनजी नेचर कीअं आहे, उहो ॻाल्हि सही करे थो की नथो करे। इहे ॻाल्हियूं वधीक इम्पोर्टेंट बजाए न इहो पसंदि नापसंदि थींदो आहे। ज़ाहिर आहे हिकिड़े माण्हू खे कढ़ाई वणे थी, हिकिड़े माण्हू खे इहो इन में। न, मां ईअं नथी चाहियां सॼी दुनिया मूं वांगुरु थी वञे, पर मां पंहिंजी ॻाल्हि थी कयां। अच्छा, तव्हांजी कहिड़ी छा ख़्वाहिश आहे त तव्हांजी औलाद छा बणिजे? जेको बि थिए पॉज़िटिव हुजे, दुनिया में अमन ऐं पीसफुल जी हिकिड़ी मिसाल क़ाइमु थिए, ऐं जंहिं बि शोबे में वञे उहो पंहिंजे फुल पेशेंस सां, पंहिंजी फुल मोहबत सां वञे त पोइ कामयाबु थी सघंदो। ज़ाल मुड़ुस जे रिश्ते खे अॻिते हलाइण जे लाइ सभ खां वधीक ज़रूरी छा आहे त उहो मज़बूत बि रहे ऐं काफ़ी लॉन्ग टाइम हले? अंडरस्टैंडिंग में तक़रीबन जेका अंडरस्टैंडिंग तव्हांजो सुवाल आहे न, त माना मर्द ई अंडरस्टैंड करे तव्हां। न ईअं ॻाल्हि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ॿई तव्हांजे मुड़ुस जूं सुठियूं ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि जेके 3 ॿुधायो मूंखे? अंडरस्टैंडिंग, केयरिंग, अंडरस्टैंडिंग, तमामु अंडरस्टैंडिंग आहे, तमामु केयरिंग आहे, 3 ऐं तमामु सपोर्टिव आहे। तव्हां मां का हुनखे शिकायत रही आहे? उहो त हाणे उहो ई ॿुधाए थो सघे। मां सवाल रखी अहिड़ा थो पुछां ॼण तव्हां मुंहिंजे कटड़े में आहियो, मां जज आहियां। बिल्कुलु, मूंखे बि इहो ई थो फील थिए, को लॻे थो अहिड़ो ॾोह कयो पोइ हेॾे आई, जंहिंजी का सज़ा हाणे मूंखे ॿुधाए। ज़िंदगी में का ख़्वाहिश जेका तव्हां अञा ताईं उन जे पोयां हुजो त इहा पूरी करणी आहे? जी, मूंखे दुनिया घुमण जो ॾाढो शौक़ु आहे, ट्रैवलिंग जो। मां अञा एतिरा मुल्क घुमी न आहियां, त मुंहिंजी हमेशह कोशिशि हूंदी आहे, ख़्वाहिश आहे त मां जेॾा थी सघे, जेॾो घणो थी सघे ट्रैवल कयां, मां दुनिया घुमां। तव्हांजो हस्बैंड वाइफ जो जॾहिं बि थोरो घणो तूतू में झगड़ो जहिड़ो चऊं जी, उहो थींदो आहे त डेली 2-3 दफ़ा थींदो आहे या हफ़्ते में 1 दफ़ो थींदो आहे या महीने में हिकिड़ो दफ़ो थींदो आहे? न त घटि थींदो आहे, महीने में चई था सघो। महीने में हिकिड़ो दफ़ो। हा।
वेंदे वेंदे असांजे हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हां छा चवंदो? तमामु क्रिएटिव प्रोग्राम हो, मूंखे तमामु मज़ो आयो, तमामु मां इंजॉय कयो। नेक्स्ट टाइम तव्हां वज़ीर आज़म उनखे ई कजो जेको उनजो हक़दार हुजे ऐं सुठे जेको माण्हू जंहिं शइ जे लाइक़ु हूंदो आहे उनखे उहा ई पोस्ट ॾिबी आहे त पोइ उन शइ जो तमामु रिज़ल्ट्स बि सुठा ईंदा आहिनि। हिकु तमामु ख़ूबी सुठी जेका बाख़बर ज़ादो जी मूं नोट कई त जेको माण्हू जंहिं जाइ ते सूट नथो करे उहो उनखे उते न वेहारिजे ऐं ज़ुल्म जी जेका लुग़वी माना बि इहा ई आहे त जेका शइ जंहिं जाइ ते ठहे उहा शइ उन जाइ ते न रखणु ज़ुल्म हूंदो आहे। सो ॾाढो सुठो लॻो अव्हां सां, थैंक यू सो मच। अव्हां असांजे सवालनि जा जवाब ॾिना। नाज़रीन, नेक्स्ट वीक वरी कंहिं बहितरीनु महिमान सां गॾु हैदर क़ादरी हाज़िर थींदो। तेसिताईं लाइ अल्लाह हाफ़िज़।